Assalamu alaikum class. This is Altaf Ahmed and I welcome to all of you in Names Virtual Academy. Today we are practicing the same tense which we had done yesterday. हाणे अॼु असां उन सेम जेको आहे टेंस जी प्रैक्टिस कयूं था पिया जेको असां कल्ह कयो हो। कहिड़ो कल्ह कयो होसीं? प्रेजेंट इंडेफिनिट या सिंपल टेंस असां कल्ह कयो होसीं। हाणे तव्हां मुंहिंजा जेको आहे रेस्पॉन्स सुठो आहे होमवर्क सबमिशन जो, ऐं उन में काफ़ियुनि जूं कुझु मिस्टेक्स बि हुयूं जिन खे मां उते ई उन्हनि खे जेको आहे थोरो एलेबरेट कयो, उते ई क्लियर करण जी कोशिशि कई। उन खां पोइ कुझु वाक़ई कुझु शागिर्दनि वरी चयो त सर थोरो असांखे अञा वधीक प्रैक्टिस कराइजो, पर तव्हां जूं ग़लतियूं ॾिसी करे बि ऐं मुंहिंजो ज़ाती इरादो बि इहो ई हुयो जेको कल्ह बि मां तव्हांखे चयो कि इट्स ओके कि जेकॾहिं शुरूआति में बुनियादु जेकॾहिं टाइम वठे थी न उनजो कोई इशू कोन्हे, पर तव्हांजी बुनियादु हिकु दफ़ो वेहिजी वञे त उहा तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। जीअं नेक्स्ट टाइम तव्हांखे इनशाअल्लाह इहा साॻी शइ कंहिं ॿिए वटि पढ़ण जी ज़रूरत न पवे। हो इंग्लिश में चवंदा आहिनि क्वालिटी इज़ ऑलवेज़ बेटर दैन क्वांटिटी। ठीकु आहे न, क्वालिटी सुठी हुजे, क्वांटिटी खे काउंट न कबो आहे। फॉर एग्ज़ाम्पल असां 5 ॾींहंनि में 5 न्यू शयूं सिखियूंसीं, उन खां बहितर आहे 5 ॾींहंनि में 2 नयूं शयूं सिखियो, पर उहे अहिड़ियूं सिखो जो नेक्स्ट टाइम तव्हांखे वरी उहो सिखण जी ज़रूरत न पवे, हमेशह जे लाइ उहे सिखिजी वञनि, अहिड़ियूं शयूं सिखो। अच्छा, पोइ अॼु असां इन जी प्रैक्टिस कयूं था पिया प्रेजेंट इंडेफिनिट टेंस या सिंपल टेंस जी। हाणे कुझु शागिर्दनि जेके मिस्टेक्स कयूं इनशाअल्लाह उहे हिते तव्हांजो वरी क्लियर थी वेंदियूं। हाणे पहिरियों मां सेंटेंस लिखियो आहे असां गानो ॻायूं था। ठीकु आहे, हाणे हे सभ खां पहिरियों जीअं कल्ह असां स्टेप पढ़ियासीं, सभ खां पहिरियों टेंस सुञाणींदव था खे ॾिसी करे तव्हां कंफर्म थी वेंदव कि हे प्रेजेंट सिंपल या इंडेफिनिट टेंस जो जुमिलो आहे। उन खां पोइ पॉजिटिव सेंटेंस आहे। ठीकु आहे, हाणे इन जी स्ट्रक्चर बि तव्हांखे ईंदी आहे, इंग्लिश में हेल्पिंग वर्ब बि ईंदी आहे। तव्हांखे इहा बि ख़बर आहे कि इन पॉजिटिव फॉर्म ऑफ सेंटेंस इन प्रेजेंट इंडेफिनिट आर सिंपल टेंस वी डू नॉट यूज़ इट्स ए हेल्पिंग वर्ब मीन्स डू आर डज़, असां यूज़ न कंदा आहियूं। हाणे हिते असां वटि सेंटेंस में सब्जेक्ट सभ खां पहिरियों पॉजिटिव में रखंदासीं जेको आहे वी, उन खां पोइ एक्शन वर्ब रखंदासीं ॻायूं था, उहो आहे सिंग, आख़िर में ऑब्जेक्ट रखंदासीं असां। हाणे हिते जेका सम्झण वारी ॻाल्हि आहे उहा इहा आहे, हाणे हिते सब्जेक्ट जी जॻह ते वी आहे। कुझु स्टूडेंट्स छा कयो सभिनी सां SES हणियूं अचनि पिया, ईअं न आहे, कितन न आहे, तव्हांखे कल्ह बि मां क्लियर कयो सब्जेक्ट जी जॻह ते जेकॾहिं I, we, you, they या प्लूरल नाउन हुजे, प्लूरल नाउन माना कोई बि 2 नाला, 2 छोकरनि जा नाला, 2 छोकिरियुनि जा नाला, 1 छोकिरे जो 1 छोकिरी जो नालो, 2 बेजान शयुनि जा नाला हुजनि जॾहिं, त पोइ छा थींदो, उन जे वर्ब खे बिल्कुलु सिंपली फर्स्ट फॉर्म में तव्हां रखंदव ऐं उहो जेको आहे उन सां SCIS आख़िर में ऐड न थींदो आहे। हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था हिकु सिंपल सेंटेंस मां ठाहियो आहे, वी सिंग जी सिंपल फर्स्ट फॉर्म मां रखी आहे, वी सिंग अ सॉन्ग। हाणे हिन जी कन्वर्जन इहा आहे। ठीकु आहे, हाणे इन खे जॾहिं असां कन्वर्ट कंदासीं वरी नेगेटिव में, त सभ खां पहिरियों साॻियो सब्जेक्ट रखंदासीं वी। हाणे नेगेटिव इंटेरोगेटिव ऐं इंटेरोगेटिव, नेगेटिव में तव्हां ख़बर आहे इन जो हेल्पिंग वर्ब यानी डू या डज़ पवंदा आहिनि, पर डू ऐं डज़ खे इस्तेमालु छा खे ॾिसी कंदासीं, सब्जेक्ट खे ॾिसी करे। असल में प्रेजेंट इंडेफिनिट जी कल्ह बि तव्हांखे मां अर्ज़ु कयो कि इन जी जेका सिंबल आहे या हेल्पिंग वर्ब जेको आहे उहा सिर्फ़ु डू आहे, डज़ न आहे। डज़ कॾहिं थी वेंदी आहे जॾहिं सब्जेक्ट में ही शी इट या सिंगुलर नाउन अची वेंदो आहे न, पोइ उहो डू जे पोयां उहो जेको असां एक्शन वर्ब जे पोयां S या ES हणूं पिया, उहो वरी हेल्पिंग वर्ब जे पोयां लॻी थो वञे, डू कन्वर्ट थी थो वञे, ES जे लॻण सां डज़ में कन्वर्ट थी थो वञे। लेकिन हाणे हिकिड़ी मिस्टेक स्टूडेंट्स बि कई हुई, होॾे डज़ हणनि पिया ऐं होॾे वरी एक्शन वर्ब सां बि S ऐं ES हणनि पिया, ईअं न थींदो आहे। जॾहिं डज़ लॻी वियो न त उहो जेको S या ES जेको लॻणो हुयो उहो हाणे एक्शन वर्ब जी बजाए हेल्पिंग वर्ब सां लॻी वियो, हाणे उहो एक्शन वर्ब सां न लॻंदो, हाणे एक्शन वर्ब क्लियर थी वियो, सिंपली फर्स्ट फॉर्म में हलियो वेंदो। हाणे हिते त उहो ई कोन्हे, हिते असां सिंपली इन खे कन्वर्ट कंदासीं, पहिरियों सब्जेक्ट वी, हेल्पिंग वर्ब डू, उन खां पोइ नॉट खां पोइ एक्शन वर्ब सिंग आ सॉन्ग ऑब्जेक्ट। हाणे साॻे खे इंटेरोगेटिव में जॾहिं असां कन्वर्ट कंदासीं त हाणे हे जेको असांजो हेल्पिंग वर्ब आहे, इहो हेल्पिंग वर्ब छा आहे, सिर्फ़ु इहो ॿाहिरि हलियो वेंदो। हाणे डू जेको आहे ॿाहिरि अची वियो। हाणे बाक़ी तव्हां ॾिसी सघो था सेंटेंस जहिड़े जो तहिड़ो मौजूदु आहे असां वटि। ठीकु आहे, हाणे कीअं, हाणे हिते तव्हां ॾिसो हे जेको हुयो डू असांजो ओ हे, हाणे डू जेको असांजो आहे उहो हेॾे ॿाहिरि अची वियो ऐं बाक़ी सेंटेंस साॻियो रहिजी वियो, ओ हे डू। अच्छा, हाणे कैपिटल लेटर ऐं स्मॉल लेटर जी बि तव्हां कुझु मिस्टेक कयो था। हाणे ॾिसो जॾहिं असां पढ़ूं ग्रामर था, कैपिटल लेटर स्मॉल लेटर इहा ग्रामेटिकल मिस्टेक आहे, इहा एरर डिटेक्शन में भी तव्हांखे अची सघे थी। इन जो तमामु इंतिहाई ख्याल कंदा करो, इन खे जेको आहे लाइट न वठंदा कयो।
हाणे हिते ॾिसो, यादि रखो सेंटेंस जो जेको पहिरियों वर्ड आहे उन वर्ड जो पहिरियों जेको लेटर आहे उहो हमेशह कैपिटल ईंदो आहे। उहो ख़ासि हुजे, इम्पॉर्टेंट हुजे, अनइम्पॉर्टेंट हुजे, उहो हमेशह जेको आहे कैपिटल में ईंदो आहे। ठीकु आहे। हाणे हिते जीअं तव्हां ॾिसी सघो था, वी जो डब्ल्यू कैपिटल आहे, डू जो डी स्मॉल आहे। हाणे हिते जेकॾहिं डू शुरू में अची वेंदो त हाणे हिन जो डी छा आहे उहो कैपिटल थी वेंदो, छो त सेंटेंस जी शुरूआति में अची वियो। हाणे हिन जो डी कैपिटल थी वेंदो ऐं हिते तव्हां ॾिसो वी जो डब्ल्यू कैपिटल आहे, हिते अंदरि अची वियो त हाणे इहो स्मॉल थी वियो। ठीकु आहे। हाणे हिते थींदो हे डू ॿाहिरि अची वियो, डू वी। हाणे तव्हां ॾिसी सघो था बाक़ी सेंटेंस साॻियो रहंदो। हाणे नेगेटिव कोन्हे, इन जे करे सिर्फ़ु नॉट खे बि असां हटाए छॾींदासीं, हिते नॉट कोन्हे, बाक़ी सेंटेंस सेम आहे। डू वी नॉट कोन्हे, सिंग अ सॉन्ग, हे इंटेरोगेटिव में तव्हांजो कन्वर्ट थी वियो। ऐं इंटेरोगेटिव में क्वेश्चन मार्क जेका आहे उहा तव्हांखे मां ॿुधायो, इहा लाज़मी ॾियणी आहे। हाणे कैपिटल लेटर, क्वेश्चन मार्क, फुल स्टॉप, कॉमा, इन जी मिस्टेक जेको आहे पंक्चुएशन एरर में काउंट थींदी आहे। एरर डिटेक्शन में उहा बि तव्हांखे ॾेई सघंदा। इहा ग्रामेटिकल मिस्टेक आहे, इन जो इंतिहाई ख़्यालु कंदा कयो। अच्छा, उन खां पोइ इंटेरोगेटिव नेगेटिव में कन्वर्ट कयूं था। डू साॻियो रहिजी वियो, वी सब्जेक्ट साॻी जॻह ते रहंदो, सिर्फ़ु एड छा थींदो, ओ हे नॉट, छो त हे सिर्फ़ु इंटेरोगेटिव हुयो। हाणे हिते इंटेरोगेटिव डू पहिरियों अचण सां इंटेरोगेटिव थी वियो, नॉट रखण सां नेगेटिव थी वियो। डू वी हाणे विच में सिर्फ़ु एड छा कयोसीं, नॉट, बाक़ी सेम रहिजी वियो, सिंग अ सॉन्ग। हे तव्हांजो जुमिलो चारि फॉर्म में कन्वर्ट थी वियो। ठीकु आहे। उन खां पोइ अचो, असां वटि ॿियो सेंटेंस आहे, हू किताब विकिणे थो। हाणे हू किताब विकिणे थो, इहो कीअं लिखियो आहे मां, ही हाणे थो ॿुधाए थो असांखे, त प्रेज़ेंट सिंपल जो जुमिलो आहे। ठीकु आहे। हाणे उन खां पोइ पॉजिटिव फॉर्म में आहे। हाणे पॉजिटिव फॉर्म में एज वी ऑल नो दैट फर्स्ट ऑफ ऑल वी विल हैव टू पुट डाउन सब्जेक्ट विच इज़ हू, यानी ही इन इंग्लिश। Second, there will not be used the helping verb of the present indefinite tense in the positive form. So what we will have to put down, action verb which is विकिणे थो, means सेल थींदो। हाणे हे जेको एस लॻो, इन खे एस, इहो मां तव्हांखे जेको कल्ह ॿुधायो या हाणे बि तव्हांखे सम्झायो, त जेकॾहिं सब्जेक्ट जी जॻह ते ही, शी, इट हूंदो, हाणे हे सब्जेक्ट आहे, ओ हे एस जेको आहे उहो इन ही जे करे असां एड कयोसीं। हाणे हिते एस ई एस न ईंदो, हे डायरेक्ट एस ईंदो, हिते सिर्फ़ु एस। हाणे ही सेल्स, हे एस सिर्फ़ु ही जे करे लॻो, सेल्स बुक्स, हू किताब विकिणे थो। हाणे जेको आहे नेक्स्ट स्टेप छा आहे, हाणे इनखे जेकॾहिं नेगेटिव में कन्वर्ट कंदासीं, हाणे जेका स्टूडेंट्स काफ़ी मिस्टेक करनि पिया उहा छा हुई, हाणे जेकॾहिं नेगेटिव में कंदासीं सभ खां पहिरियों सब्जेक्ट साॻियो रहंदो ही, उन खां पोइ हेल्पिंग वर्ब। हाणे ही सां हेल्पिंग वर्ब कहिड़ो लॻंदो, डज़ लॻंदो। ठीकु आहे न, डज़ खां पोइ छा लॻंदो, नॉट, नेगेटिव करिणो आहे, नॉट आहे। हाणे जेका स्टूडेंट मिस्टेक करनि पिया उहा इहा करनि पिया, त हाणे हिते बि डज़ हयूं वञनि पिया ऐं हिते बि जेको आहे वापसि एस या ई एस हणनि पिया, इहो ग़लति आहे। हाणे हिन जो हेल्पिंग वर्ब दरअसल सिर्फ़ु डू आहे। हाणे ॾिसो डू हुयो, डू सां ई एस असां हिन जे करे हयोसीं, ही जे करे। हाणे हे डू छा में कन्वर्ट थी वियो, डज़ में थी वियो, डज़। हाणे हे नॉट लॻी वियो। हाणे हे जेको हिन सां गॾु जेको सेल्स सां जेको एस लॻल उहो हेॾे लॻी वियो उहो, हाणे हिते हे फ्री थी वियो। हाणे वापसि फर्स्ट फॉर्म में अची वियो, थी वेंदो सेल। ही डज़ नॉट छा थी वेंदो, सेल, बाक़ी सेम रहंदो। हाणे हिते एस या एस वरी न हणंदो, बसि उहो हेॾे लॻी वियो। ठीकु आहे। हे नेगेटिव में कन्वर्ट थी वियो। उन खां पोइ असां साॻो खे इंटेरोगेटिव में जॾहिं कन्वर्ट कंदासीं त साॻो तरीक़ो तव्हांखे ॿुधायूं, हे ॿाहिरि अची वेंदो। हाणे हे ॾिसो डी स्मॉल आहे, हेॾे ॿाहिरि अची वियो, डी कैपिटल थी वियो। हाणे एच कैपिटल आहे, अंदरि अची वियो, हे एच स्मॉल थी वियो। डज़ ही सेल, हाणे हे डज़ में ई एस लॻी वियो, हाणे हेॾे न लॻंदो, डज़ ही सेल बुक्स, क्वेश्चन मार्क। हाणे इन साॻे खे इंटेरोगेटिव नेगेटिव में कन्वर्ट कंदासीं त पहिरियों हेल्पिंग वर्ब डज़, पोइ सब्जेक्ट। हाणे नेगेटिव में बि रखिणो आहे त हिते नॉट रखंदुसि, सब्जेक्ट खां बाद नॉट ईंदो। उन खां पोइ एक्शन वर्ब सेल, हाणे हिते एस ई एस न हणंदव, उहो हेॾे लॻी चुको। उन खां पोइ बुक्स, क्वेश्चन मार्क, हे तव्हांजो कन्वर्ट थी वियो सेंटेंस। ठीकु आहे। उन खां पोइ नेक्स्ट ते अचो, वज़ीर आज़म सच ॻाल्हाए थो। असांजे मुल्क में इहो आहे त ॾुखियो ॾाढो, पर इहो मां जुमिले तौरु लिखियो आहे सिर्फ़ु, वज़ीर आज़म सच ॻाल्हाए थो। हाणे वज़ीर आज़म प्राइम मिनिस्टर, ठीकु आहे। हाणे हिते सम्झी छॾो द प्राइम मिनिस्टर न थींदो। हाणे द प्राइम मिनिस्टर केॾी महिल थींदो, जेकॾहिं हुजे द प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान जो वज़ीर आज़म, पोइ पर्टिकुलर वज़ीर आज़म थी वियो। पर्टिकुलर करण जे लाइ असां द हणंदासीं। हाणे हिते सिर्फ़ु प्राइम मिनिस्टर लिखियलु आहे, हिते द न लॻंदो, हिते सिर्फ़ु डायरेक्टली प्राइम मिनिस्टर थींदो। लेकिन छो त इम्पॉर्टेंट पोस्ट आहे, इन जे करे इन जो जेको पहिरियों जेको लेटर आहे, प्रॉपर नाउन आहे, इन जो जेको पहिरियों लेटर आहे उहो हमेशह कैपिटल ईंदो। प्राइम जो पी बी कैपिटल ईंदो, मिनिस्टर जो एम बी कैपिटल ईंदो। ठीकु आहे। प्राइम मिनिस्टर इम्पॉर्टेंट उहिदो आहे, इन जे करे प्राइम मिनिस्टर।
हाणे स्पीक्स ओ हे जेको एस मां आयो छो त हेॾे सिंगुलर नाउन आयो असांजो हिकिड़ो सिंगुलर पोस्ट आहे हिकिड़ी इंपॉर्टेंट उन जे करे असां छा कयोसीं हेॾे एस हणी छॾियोसीं ई एस बि न थींदो ई एस हणंदा स्पीकिस थी वेंदो ठीकु आहे न स्पीक्स असांखे करिणो आहे सिर्फ़ु एस हिते ऐड थींदो प्राइम मिनिस्टर स्पीक्स द ट्रुथ ठीकु आहे स्पीक्स द ट्रुथ हाणे इहा ॻाल्हि बि सम्झण जहिड़ी आहे जॾहिं सच ॻाल्हाइण जी ॻाल्हि हुजे थींदो स्पीक्स द ट्रुथ जेकॾहिं कूड़ ॻाल्हाइण जी ॻाल्हि हुजे उहो थींदी आहे टेल अलाए स्पीक अलाए न थींदो आहे ग्रामेटिकली ग़लति आहे कूड़ ॻाल्हाइण लाइ टेल अ लाइ थींदो आहे जेकॾहिं सच ॻाल्हाइणो हुजे त उते स्पीक द ट्रुथ थींदो आहे इहे ग्रामेटिकल थोरो फॉर्मेशन में इहो आहे इहे इंपॉर्टेंट पॉइंट्स विच में यादि रखंदा वञो हाणे हे असांजो सेंटेंस कंप्लीट थियो आख़िर में फुल स्टॉप ॾींदोसि हाणे उन खां पोइ नेगेटिव में कन्वर्ट कयूं था साॻियो प्राइम मिनिस्टर पी कैपिटल एम कैपिटल छो त इंपॉर्टेंट उहिदो आहे उन खां पोइ डज़ हाणे हेॾे जेको एस लॻल हो उहो ओ हेॾे कन्वर्ट थी वियो ई एस में डज़ ठीकु आहे न हाणे प्राइम मिनिस्टर डज़ उन खां पोइ नॉट हाणे हे स्पीक्स वारो एस ॾिसो हेॾे लॻी वियो ई एस हेॾे लॻी वियो हाणे हिते स्पीक फारिग थी वियो स्पीक फर्स्ट फॉर्म में सिंपली हलियो वेंदो प्राइम मिनिस्टर डज़ नॉट स्पीक स्पीक थींदो स्पीक द ट्रुथ ठीकु आहे उन खां पोइ अचो इंटेरोगेटिव में हाणे इंटेरोगेटिव में साॻियो जेको डज़ आहे इहो ॿाहिरि हलियो वियो डज़ ॿाहिरि हलियो वियो प्राइम मिनिस्टर अंदरि आयो पर हाणे हेॾे ॾिसो हाणे डज़ जो डी कैपिटल रखियोसीं छो त सेंटेंस जी शुरूआत आहे हाणे प्राइम मिनिस्टर पोइ बि कैपिटल रहंदो छो त इंपॉर्टेंट उहिदो आहे तव्हांखे ॿुधायो न जेकॾहिं विच में कंहिं छोकिरे जो नालो छोकिरी जो नालो शहर जो नालो मुल्क जो नालो या कंहिं इंपॉर्टेंट उहिदे जो नालो हुजे उहो भले विच में छो न अची वञे उहो कैपिटल थींदा अच्छा सभु प्रॉपर नाउन कैपिटल न थींदा आहिनि हाणे जीअं अर्थ कैपिटल आहे पर उहो हर जॻह ते अर्थ जो ई कैपिटल न ईंदो आहे हाणे जीअं ईस्ट वेस्ट इहे प्रॉपर नाउन आहिनि इन्हनि जो हर जॻह ते ईस्ट ऐं वेस्ट जो ई या वेस्ट जो डब्ल्यू कैपिटल न ईंदा आहिनि ठीकु आहे न हाणे कैपिटल कंहिं कंहिं जा ईंदा आहिनि मां तव्हांखे ॿुधायमि हिकु दफ़ो वरी ॿुधायां थो इहे रिपीट करे ज़हन में रखे छॾियो कंहिं छोकिरे जो नालो छोकिरी जो नालो ऐं कंहिं पोस्ट जो नालो मुल्क जो नालो शहर जो नालो या कंहिं इदारे जो नालो जीअं यूनिवर्सिटी थी वई स्कूल थी वियो कॉलेज थी वियो ठीकु आहे न हाणे जॾहिं इन्हनि जा नाला ईंदा भले उहे शुरू में अचनि विच में अचनि आख़िर में अचनि उन्हनि जो पहिरियों लेटर हमेशह कैपिटल रखियो वेंदो आहे ठीकु आहे हाणे हिते पी डज़ रखियोसीं डी कैपिटल कयोसीं पहिरियों वर्ड आहे सेंटेंस जो लेटर आहे उन खां पोइ प्राइम मिनिस्टर हमेशह पोइ बि कैपिटल रहंदो पी एम हाणे हिते एस ख़तमु थी वियो उहो हेॾे डज़ में लॻी वियो डज़ प्राइम मिनिस्टर स्पीक द ट्रुथ क्वेश्चन मार्क उन खां पोइ साॻे खे इंटेरोगेटिव नेगेटिव में कन्वर्ट कीअं कंदासीं साॻियो डज़ प्राइम मिनिस्टर सिर्फ़ु नॉट ऐड कंदासीं हाणे छो त इंटेरोगेटिव ऑलरेडी हुयो सिर्फ़ु नेगेटिव करिणो आहे नॉट सिर्फ़ु ऐड कंदासीं हिते नॉट बाक़ी सेम रहंदो स्पीक द ट्रुथ हे तव्हांजो कन्वर्ट थी वियो उन खां पोइ ॿियो असां वटि आहे उहे घर वञनि था ठीकु आहे दे गो हाणे दे सां एस ई एस कुझु बि न लॻंदो ठीकु आहे न हाणे दे सिंपली रखंदासीं फर्स्ट फॉर्म में दे गो टू होम फुल स्टॉप नेगेटिव में दे डू हाणे ही शी इट हुजे हा या सिंगुलर नाउन हुजे त डज़ थी वञे हा हाणे हिते कुझु न आहे हिते सिंपल आहे त हिते बि डू सिंपल रहंदो दे डू नॉट गो टू होम फुल स्टॉप उन खां पोइ इंटेरोगेटिव में बि साॻियो डू ॿाहिरि हलियो वेंदो हिते डज़ हुजे त डज़ ॿाहिरि हलियो वञे हा डू दे गो टू होम क्वेश्चन मार्क इंटेरोगेटिव थी वियो हाणे डू दे नॉट ठीकु आहे डू दे नॉट गो टू होम क्वेश्चन मार्क हे तव्हांजो कन्वर्ट थी वियो ठीकु आहे उन खां पोइ ॿियो जेको आहे मां तव्हांजे लाइ लिखियो आहे उहो छा आहे उहो मां मल्टीपल बिहेवियर्स जेको आहे उहे मां इन टेंस जा जेको आहे लिखी आयो आहियां तव्हांजे लाइ माना डिफरेंट बिहेवियर कंदो आहे डिफरेंट शयूं इहो टेंस ॾेखारींदो आहे ठीकु आहे हाणे कीअं हाणे मल्टीपल बिहेवियर जो मतिलबु छा आहे नंबर पहिरियों समटाइम्स कॾहिं कॾहिं सिंपल प्रेज़ेंट टेंस डिस्क्राइब्स द एक्शन इन द पास्ट प्रेज़ेंट एंड फ्यूचर ऑल्सो कॾहिं कॾहिं हाणे हालांकि प्रेज़ेंट सिर्फ़ु जेको आहे हाज़िर वक़्त में ॾेखारे एक्शन लेकिन कॾहिं कॾहिं इहो प्रेज़ेंट टेंस छा कंदो आहे अहिड़ो एक्शन ॾेखारींदो आहे जेको को माण्हू पास्ट में बि कंदो रहियो आहे प्रेज़ेंट में बि करे थो फ्यूचर में बि कंदो रहंदो उहो बि प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस ॾेखारींदो आहे कॾहिं कॾहिं कीअं हू कारखानो हलाए थो या हलाए थो जो त मतिलबु छा आहे माना हुनजो कमु ई इहो आहे प्रोफेशन इहो आहे जॉब ई आहे उहो इहो कंदो आहे या हू कारखानो हलाईंदो आहे हाणे हलाईंदो आहे जॾहिं लिखूं था इहो हैबिचुअल टेंस में बि वेंदो आहे पर उन बहस में फ़िलहालु असां नथा वञूं हे तव्हांखे इंपॉर्टेंट शइ सम्झायां थो हलाईंदो आहे जो मतिलबु इहो हुनजो प्रोफेशन ई इहो आहे पास्ट में बि इहो कंदो रहियो आहे हाणे बि इहो करे थो फ्यूचर में बि इहो कंदो हाणे इहो बि साॻियो असां इन खे डील कीअं कंदासीं प्रेज़ेंट सिंपल टेंस वांगुरु इंग्लिश में डील कंदासीं हू कारखानो हलाए थो थो प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस हू पॉजिटिव सेंटेंस आहे सभु खां पहिरियों सब्जेक्ट हू ही रन्स हाणे एस ते छाजे करे लॻुसि छो त हेॾे सब्जेक्ट जी जॻह ते असां वटि छा आहे ही आहे ही रन्स अ मिल
हू हिकु कारखानो हलाईंदो आहे, या इन जो माना हे बि तव्हां वठी सघोसि था हलाईंदो आहे, मतिलबु क्लियर थी वेंदो आहे त उहो अॻु में बि इहो कंदो आहे, हाणे बि इहो कंदो आहे, फ्यूचर में इहो कंदो, इहो हुनजो प्रोफेशन आहे। हाणे नेगेटिव में इन खे कीअं कन्वर्ट कंदासीं, हाणे हे जेको एस हेॾे लॻल हुयो वर्ब सां, उहो हेॾे हेल्पिंग वर्ब में हलियो वियो। हाणे ही डज़ नॉट, हाणे हे एस हेॾे हलियो वियो, हे फारिग थी वियो, ही डज़ नॉट रन अ मिल फुल स्टॉप, हे तव्हांजो कन्वर्ट थी वियो। ठीकु आहे, उन खां पोइ अचो हाणे ॿियो मल्टीपल बिहेवियर या ॿियो बिहेवियर इन जो छा आहे, प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस ॿियो छा ॾेखारींदो आहे, सम टाइम द सिंपल प्रेज़ेंट टेंस यानी इंडेफिनिट टेंस इंडिकेट्स इवेंट्स इन द फ्यूचर टाइम। हाणे कॾहिं कॾहिं अहिड़ो एक्शन बि ॾेखारींदो आहे जेको पास्ट, प्रेज़ेंट ऐं फ्यूचर में थींदो रहे। कॾहिं कॾहिं इहो प्रेज़ेंट टेंस छा ॾेखारींदो आहे, अहिड़ा कमु ॾेखारींदो आहे जेके हाणे कोन था थियनि, थींदा फ्यूचर में, लेकिन उनखे कन्वर्ट इंग्लिश में प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जे तौर ते कयो वेंदो आहे। हाणे कीअं, हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था, मुंहिंजा दोस्त सुभाणे, हाणे सुभाणे तव्हांखे ॿुधाए थो त फ्यूचर जो आहे, सुभाणे ईरान वञनि था, असां चवंदा आहियूं न असां सुभाणे कराची वञूं था, हाणे हेॾे था आणंदा आहियूं, हेॾे सुभाणे चवंदा आहियूं, पोइ इंग्लिश में बि इहो प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस वांगुरु कन्वर्ट थींदो आहे। या मुंहिंजा दोस्त सुभाणे ईरान वेंदा, हाणे असल हिन सेंटेंस जो मतिलबु हे आहे, फ्यूचर आहे, लेकिन इहो बि कन्वर्ट जेको आहे सिंपली प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस में कयो वेंदो आहे या थी सघे थो। ठीकु आहे, हाणे इहो कीअं थींदो, माई फ्रेंड्स लीव फॉर, हाणे लीव फॉर जी माना आहे रवानो थियणु, वञणु। माई फ्रेंड्स वेंदा, वञनि था, माना हिकु दोस्त न आहे, प्लूरल में आहिनि। माई फ्रेंड्स लीव, हाणे हिते एस लॻल आहे न, त हिते लीव्स थिया, जेकॾहिं सिंगुलर नाउन हुजे, प्लूरल नाउन आहे हिते लीव थियो। माई फ्रेंड्स लीव फॉर ईरान, हाणे तव्हांखे जीअं ॿुधायो कंहिं शहर मुल्क जो नालो हुजे, उहो भले विच में अचे, उनजो पहिरियों लेटर हमेशह कैपिटल ईंदो आहे। ईरान मुल्क जो नालो आहे, इन जे लाइ इन जो आई कैपिटल थींदो। फॉर ईरान टुमारो फुल स्टॉप, माना कॾहिं कॾहिं प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस फ्यूचर जा कम बि ॾेखारींदो आहे। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं तव्हां डॉन न्यूज़ पेपर पढ़ंदव न, उन में छा लिखियलु हूंदो, उन में लिखियलु हूंदो आहे PM विज़िट्स अमेरिका, प्राइम मिनिस्टर जल्द, हाणे उन में मतिलबु उन्हनि जो इहो हूंदो आहे त जल्द अमेरिका विज़िट कंदो या अमेरिका जो दौरो कंदो, लेकिन लिखियलु विज़िट्स हूंदो आहे, प्रेज़ेंट में लिखियलु हूंदो आहे, फ्यूचर जो कमु प्रेज़ेंट में लिखियलु हूंदो आहे। ठीकु आहे, हाणे इन तरीक़े सां हाणे ॿियो प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जेका आहे ॿी कहिड़ी शइ उहा ॾेखारींदो आहे, ॿियो ॾेखारींदो आहे सम टाइम द प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस एक्सप्रेसिस अ कन्फर्म्ड एक्शन। कॾहिं कॾहिं प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस हिकु पको कमु ॾेखारींदो आहे, माना यकीनी उहो कमु एक्शन जेको आहे प्रेज़ेंट में थिए थो पियो। ठीकु आहे, कीअं, हाणे हू वाकई कराची वञे थी, हाणे जीअं असां सिंधी में चवंदा आहियूं, फॉर एग्ज़ाम्पल हाणे सिंपली जेकॾहिं इन खे जुमिले खे चऊं, हू कराची वञे थी, इहो प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जो असांखे ख़बर आहे, ऐं हिकिड़ो सिंपल सेंटेंस आहे पॉज़िटिव जो आहे। जॾहिं वाकई अची वई न, हाणे इहो एम्फेटिक सेंटेंस थी वियो, कन्फर्म्ड सेंटेंस थी वियो, अश्योर्ड सेंटेंस थी वियो, हाणे पक ॾिए थो, जीअं सिंधी में असां चवंदा आहियूं क़ुर ते उहा वञे थी सखर। ठीकु आहे न, हाणे हिते वाकई जी माना आहे पक थी ॾेखारे थो, वाकई सखर थी वञे। हाणे जॾहिं अहिड़े क़िस्म जो सेंटेंस अची वञे तव्हां वटि, पोइ तव्हां छा कंदव, हाणे जेकॾहिं हू हुजे हा, हू कराची वञे थी, असां कीअं कयूं आहे, शी गोज़, शी जे करे इहे सिते लॻे आहे, शी गोज़ टू कराची। हाणे जॾहिं वाकई अची वञे न, तव्हां छा कंदव, इन जे ई हेल्पिंग वर्ब खे तव्हां यूज़ कंदो इन जी कन्फर्मेशन ॾेखारण लाइ। हाणे इन जो हेल्पिंग वर्ब छा आहे, तव्हां ख़बर आहे, डू या डज़ आहे। हाणे शी आहे, इन जे करे हिते छा लॻंदो, डज़, शी डज़ गो टू कराची। हाणे हिते जेको डज़ अची वियो न, इहो छा आहे, कन्फर्मेशन ॾेखारण जे लाइ अची वियो। हालांकि तव्हां ख़बर आहे जेकॾहिं पॉज़िटिव, हाणे हे पॉज़िटिव जो सेंटेंस आहे, हाणे पॉज़िटिव में तव्हां ख़बर आहे हेल्पिंग वर्ब यूज़ थींदो ई कोन्हे। हाणे जेकॾहिं हिते हेल्पिंग वर्ब यूज़ कयो अथऊं ऐं कानून जे मुताबिक़ कयो अथऊं, यानी शी सां डू हुजे त पोइ एरर आहे, जेकॾहिं डज़ आहे त माना तव्हां सम्झी वञो हिते कन्फर्मेशन इन एक्शन जी ॾेखारीनि था त इहो वाकई इहो कमु कयो थो वञे पियो। ठीकु आहे, पोइ हाणे शी डज़ गो टू कराची, हाणे जेकॾहिं डज़ खे कटूं त जुमिलो थी वेंदो हू कराची वञे थी, डज़ ॾियूंसि था त हाणे इन जो मतिलबु हू वाकई क़ुर ते, अलाह ते, जीअं चवंदा आहियूं अलाह ते हू कराची वञे थी पई। ठीकु आहे, इन तरीक़े सां। उन खां पोइ ॿियो बि असां हिकिड़ो तव्हांखे जे लाइ मां जुमिलो, इहो लाज़मी ॿुध, जीअं असां कंहिंखे चवंदा आहियूं न इहो कमु लाज़मी कर, इहो लाज़मी ॿुध, इहो लाज़मी ॾिस, इहा फिल्म लाज़मी ॾिस, इहा ॻाल्हि लाज़मी ॿुध। जॾहिं लाज़मी अची वियो, लाज़मी यानी पक थो ॾिए उनखे, या उनखे एम्फेसिस थो करे, उनखे ज़ोर थो भरे, त पोइ उते बि छा आहे, साॻियो तव्हांखे जीअं ॿुधायमि, डू या डज़ इस्तेमालु कंदासीं। इन जी पंहिंजी हेल्पिंग वर्ब छा खे ॾिसी असां यूज़ कंदा आहियूं, शी खे ॾिसी हिते डज़ इस्तेमालु थियो। हिते जेको आहे कोई सब्जेक्ट असां वटि न आहे। हाणे जॾहिं कोई सब्जेक्ट न हुजे त यादि रखे छॾो, सब्जेक्ट अंडरस्टूड हूंदो आहे, कहिड़ो, यू कीअं, जेकॾहिं मां चवां थो ॿुध जो मतिलबु आहे माना कंहिंखे कोन चवां थो, मां तूं उहे कोन चवां थो, त मतिलबु कंहिंखे चवंदो पियो आहे जेको शख़्स मुंहिंजे साम्हूं आहे। ठीकु आहे न, हाणे उन खे ज़रूरु चवंदुमि यू लिसन, उन सां ॻाल्हायां थो, इन जे करे यू जेको हूंदो आहे उहो अंडरस्टूड हूंदो आहे, कहिड़ी जॻह ते, जॾहिं तव्हांखे सब्जेक्ट ॾिनल न हुजे।
हाणे इहो लाज़मी ॿुध, हाणे त सब्जेक्ट न आहे, सब्जेक्ट जो मतिलबु यू आहे त ठीकु आहे। हाणे यू सां तव्हां ख़बर आहे डज़ न लॻंदो आहे, छा लॻंदो आहे, डू लॻंदो आहे। हाणे यू न आहे इन जे करे जुमिलो डायरेक्ट इन खां ऑर्डर आहे सम्झो, ठीकु आहे न। एम्फेटिक सेंटेंस आहे, ऑर्डर सेंटेंस आहे, इम्पेरेटिव सेंटेंस आहे। पोइ इन जो छा आहे डी कैपिटल कंदासीं छो त सेंटेंस जो पहिरियों लेटर आहे। हाणे हिते डू लॻंदो, डज़ न लॻंदो छो त यू खे असां मुखातिब हूं, यू सां डू लॻंदो आहे, डज़ न लॻंदो आहे। हिते थींदो डू लिसन इट। हाणे डू जी हिते माना छा आहे, करणु न आहे, एक्शन वर्ब न आहे, एज़ हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थियल आहे। छो थियल आहे, छो त हिते लाज़मी जो वर्ड लिखियलु आहे, इन जे करे असां हिते डू रखियोसीं। उमेदु आहे तव्हांखे ॻाल्हि सम्झ अची वई हूंदी। बाक़ी होमवर्क मां तव्हांखे ॾियां थो पियो, उहो तव्हां जेको आहे मूंखे करे ॾेखारिजो, ठीकु आहे। वॾी महिरबानी।